अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल डोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्ज़ा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचींदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त तोतल वारा जेका आहिनि मिठल खे आज़ादु करे ईंदा त पोइ उनखे वठी वेंदा त पोइ हाशिम वज वठी यानी तोतल जे साम्हूं मिठल खे मारे छॾींदो ऐं पोइ इन्हनि जो सॼो इल्ज़ाम रेस मंसूर मथां ईंदो। ऐं पोइ मुराद बि इहा सोचींदो त मिठल खे मारण वारो हाणे कंहिंजा हथ आहिनि, जे अंदाज़ सां या मंसूर आहे या रेस शाहनवाज जो असांजे पुठि वरी पियो करे, यानी असां सां दुश्मनी निभाइण जी कोशिशि पियो करे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सोडल हाणे पंहिंजो कमु कंदो, यानी हाणे पंहिंजा माण्हू मोकिलींदो, उहे माण्हू हाणे वञी ककर जे मथां फायर कंदा, ककर जे घर ॿाहिरां फायर कंदा ऐं पोइ ककर ऐं ठारो इहो फायर ॿुधी ऐं पोइ हू घर तरफ़ रवाना थींदा त पोयां सोडल ओताक जी सॼी जांच कंदो। बहरहाल हाली फ़िलहाल अली खान हिन में ओताक ते हिन खे न मिलंदो, छो रेज़न वारा अली खान खे ॿिए हंधि यानी ॿिए पासे लिकाए छॾींदा, यानी इहो कमु करण सां सोडल नाकाम थी वेंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त ककर ऐं रेज़न वारा दिलबर जे पोयां हिकु माण्हू बचे छॾींदा, यानी उहो माण्हू दिलबर जी हर कम में जासूसी कंदो, यानी जासूसी करे पोइ वञी ही गुलपरी वटि पहुचंदा त पोइ गुलपरी खे उतां अगवा करे ईंदा। यानी इहे सीन हाणे तव्हांखे जल्द खां जल्द ॾिसण वटां मिलंदा, यानी रेज़न ऐं ककर दिलबर खे अगवा करे ऐं उनखां सभु सचियूं कराईंदा त सोडल तो वटि पियो रहे या ॿिए कंहिं वटि। दिलबर चवंदो त इहो सोडल जेको आहे मूं वटि पियो रहे ऐं उनजी सोट गुलपरी बि मूं वटि आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद वञी रेस मंसूर सां मिलंदो, रेस मंसूर खे चवंदो त तूं हाणे मुंहिंजो दुश्मन आहीं। रेस मंसूर चवंदो मां दुश्मन न आहियां, इहा बल्कि दुश्मननि जी चाल हुई असांखे विढ़ाइण जी। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा, ख़ुदा हाफ़िज़।